हिकिड़े ॾींहुं हिकिड़े हमरा खे 10,000 ॾिनमि ॾेई न अरे ॾाहो थी यार पैसा त ॾे भेणिया तोखे अधु ॻाल्हाए ॾिनामि चई यार ॾींदोसीं को खाई वेंदो सही यार अॻे कंहिंजा ॾिना सम्झो तूं बाक़ी रहिजी वियो अरे ॿियनि जा भले न ॾे भागा मुंहिंजा त ॾे चई छा धंधनि में चाढ़ा कोन्हनि यार अॻे साल ख़बर अथई भूकंप आयो वरी हिन साल ई लफड़ा शुरू थी विया दंगा शुरू थी विया धंधा ई मारिजी विया आहिनि 3 महीना थिया आहिनि ॿीड़ी कोन कई आहे दुकान ते हिन सीजन में कहिड़ो धंधो हले उहा का त मूंखे आइडिया ॿुधाए को धंधो मटायां पोइ माना भाग खुली वञे मुंहिंजो सही आहे 10 ॾिनोमांसि मुंहिंजो अहिड़ी फिटल सीजन में जेको धंधो हलणो हो उहा मूं आइडिया ॾिनीमांसि चई तूं छुटो ई हाणे आइडिया कहिड़ी ॾिनीमांसि धंधे जी हींअर दंगनि में माण्हू बि मोआ न रुॻो मुंहिंजो काठ कफण जो धंधो खोल उहो सुठो हलंदई जंहिंजे बि घर में केरु मरंदो काई त वठण ईंदी तो वटां काठ कफण त वठण ईंदो चई हा इहा सुठी आइडिया आहे इहो धंधो 12 महीना हलंदो धणी हिकिड़ा पैम्फलेट खणी छापाया पन्ना भितियुनि ते चंबड़ायो हिकु घर जे ॿाहिरि तरीक़े जा कफन ॿारनि लाइ बेबी कफन ॿुढनि लाइ विधवा कफन डॉक्टरनि लाइ अछा कफन वकीलनि लाइ कारा कफन कूलियुनि लाइ ॻाढ़ा कफन जवाननि लाइ डिस्को कफन तरीक़े जा कफन जंहिंखे कफन खपे 12 महीना एडवांस बुकिंग करायो अॻु में त 50% डिस्काउंट 3 महीना अॻु में करायो तॾहिं 25% डिस्काउंट महीनो पहिरीं बुकिंग करायो तॾहिं 25% डिस्काउंट पर सेम डे अच तॾहिं बि वॾे कफन सां नंढो कफन फ्री तरीक़े जा कफन सुबुह साण ऐं दुकान खोली त हिकिड़ो हमरा खणी आयुसि कानो माप जो भई मुंहिंजो पीउ मरी वियो आहे मूंखे यार काई कढी ॾे हीअं 10 बजे सर करिणो आहे ॾिनईसि माप जी पर नंढा त एडवांस ठाहे रखिया आहिनि न 150 खनि त उहे त हर कंहिंखां ॾियणा आहिनि न हिकिड़ो नंढी बि काई ॾिनई चई हीअ छा आहे चई न पैसा कोन्हनि अरे पैसा कोन पर आहे छा सो त ॿुधाए चई असांजी स्कीम आहे यार वॾे कफन सां नंढो कफन असीं फ्री ॾींदा आहियूं हुनखे लॻा ख़बर अची न भागा मुंहिंजो पीउ भेण ताज़ो अञा राति मुआ ऐं मूं पीरनि खां पिनी हिकिड़ो पुटु वरितो आहे उन लाइ एडवांस थो कफन ॾी उन काईअ जी जेका लठ हुई उहा ई कढी उन सां जो मारणु शुरू कईसि जेको हदि चिरियुसि सो भञी पूरो कईसि ॾिसां त ॿिए ॾींहुं सॼे शरीर ते पटा ॿधा पिया अथसि अड़े सुंदर ॾे ख़बर तोसां ख़ैरु चई यार अहिड़ा ॾस ॾिबा आहिनि मुंहिंजो कहिड़ा ॾस चई तो चए धंधो सुठो हलंदई पहिरियों ग्राहक आयो मूंखे भञी वियो त माण्हू माना पंहिंजो त दिमाग़ हलाए की न रुगो सरकारी दिमाग़ ते हलिबो छा पर भिटिकल आत्माऊं खोड़ आहिनि हिंदुस्तान में जे पासे नज़र कयो निहारियो कान का भिटिकल आत्मा गजंदो मुंहिंजी आदत आहे रोज़ सुबुह 5 बजे उथी चकर हणंदो आहियां अॼु 5:30 पौणे 6 खनि तां निकितुसि विस रोड ते मां त धणी खे सुञाणा कोन मूंसां गॾी पियो हले उहो बि ॻाल्हाईंदो पियो हले अलाए कंहिंसां पियो ॻाल्हाए सो भॻवानु ॼाणे भॻवान जो कसम ऐं ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे छा थो सम्झे पंहिंजे पाण खे साम्हूं ॻाल्हाए सघे कोन अचे त सही इहे टंगू भञी छॾियांसि वरी मां निहारियां मूंखे त कोन थो चए वरी मूं ॾे ध्यानु न ध्यानु सरकार ॾे सिधो न पर ॾाढो टाइम ख़राबु आहे वरी ईअं चयो वरी मां निहारियांसि मूं ॾे ध्यानु ई कोन अलाए कंहिंसां पियो ॻाल्हाए भितियुनि सां छितियुनि सां रोड सां चवां थो भिटिकल आत्माऊं जे पासे निहारींदा कान का लभजी वेंदो